नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त जस्कम पारां पैगाम सिंध मार्च जूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। जॾहिं त राति देर ताईं मलिर ज़िले में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जा मरकज़ी क़यादत अमजद खान मैसर, दीदार शाम, मोमिन समो, ॾाॾो अज़हर उमरो सां गॾु राब्ता मुहिम जे सिलसिले में गुलशन हदीद जे सिंधु चौक, शाह टाउन, यूसुफ ॻोठ, पेपरी भैंस कॉलोनी, अब्दुल्ला ॻोठ में राब्ता मुहिम जारी रखी। इन मौक़े ते जलसनि ऐं कार्नर गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त सिंध वतन जी मालिकी लाइ पैगाम सिंध मार्च जो सॾु खणी कराची जे हर शोबे ऐं मुहब वतन माण्हू वटि लंघी विया आहियूं। त अचो वधीक चयो आहे त थर में बरसाति सबबि 25 खां वधीक माण्हू ऐं सवें चौपायो माल मरी विया आहिनि। जॾहिं त इन खां सवाइ मिसकिन माण्हुनि जा घर ॾही पट थी विया आहिनि, पर हुकूमत नाले का बि शइ नज़र नथी अचे। एमरजेंसी जी बुनियाद ते बरसाति मुतासिरनि जी वाहिर करे सघिजे थी। हिन सिलसिले में हिन चयो आहे त हुकूमत खे समूरे थर खे आफ़त सटिल करार ॾेई एमरजेंसी जी बुनियाद ते बरसाति मुतासिरनि जी वाहिर करणु घुर्जे। इन मौक़े ते वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।